नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे काज़ी अहमद में ख़बर ॾींदा हलूं त काज़ी अहमद शहर जे उनड़ मौला ऐं खान साहब कॉलोनी जे रवासिन नादिर खान पठान, सुराज अहमद उनड़ ऐं ॿियनि तालका प्रेस क्लब पहुची प्राइवेट स्कूल जे प्रिंसिपल ख़िलाफ़ एहतजाज कयो। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे इल्ज़ाम हणंदे हिननि चयो त खान साहब कॉलोनी अंदरि हलंदड़ प्राइवेट गुड लक ग्रामर स्कूल कॉलोनी वासियुनि लाइ आज़ाब बणिजी वियो आहे। हिन चयो त स्कूल विच कॉलोनी में हुजण करे अच वञ में सख़्त तकलीफ़ थिए थी ऐं सॼो ॾींहुं वॾो शोर शराबो मतल हूंदो आहे। स्कूल बहाने सां केतिरा मोटरसाइकिल रक्षा घटनि में फज़ूल दर अॻियां बीठल हूंदा आहिनि। स्कूल इंतज़ामिया खे बार बार चयो पर स्कूल जो प्रिंसिपल ॿुधण लाइ तयारु न आहे। स्कूल जो प्रिंसिपल ॿुधण लाइ तयारु न आहे, मौतमार धमकियूं ॾेई रहियो आहे। हिन लाइ स्कूल जे प्रिंसिपल ख़िलाफ़ एक्शन खयो वञे। नादिर खान उनड़ महिला मां वेठल किराए जे जॻह ते 20 चक्कर मां हिनखे रिज़वान मां हली वियो आहे। बाबा पोयां हिकिड़ो प्लाट आहे मुंहिंजे घर जे पोयां वाणनि जो, मां हिन 20 चक्कर हली वियो आहे। महिरबानी करे ही कब्ज़े जो प्लाट आहे, मां हिन हली वियो आहे। बाबा महिरबानी करे जेके तो वण पोखिया आहिनि ही पंहिंजा वण कटाइजनि मुंहिंजे पासे खां। कब्ज़ो करी न करी उहो तुंहिंजो सिस्टम आहे, मुंहिंजो को बि हुन सां तालुक़ु न आहे। ही न मुड़ियो आहे, वण एॾा वॾा थी विया आहिनि। हींअर अची मुंहिंजी भित आहे, डेली मुंहिंजी भित आहे कची भित आहे, 4-5 सिरूं किरनि थियूं। 20 चक्कर हिन हली वियो आहे, तो मूंखे धमकियूं घटि वधि ॻाल्हाइण। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।